वालेकुम दोस्तों, ये तो यह मस्जिद है सुभान अल्लाह नाले सां इन कॉलोनी में जंहिंजी बुनियादी तैयारी हले थी पई ऐं सॼी माशाअल्लाह कॉलोनी में आहे इहा मस्जिद। जिन भी दोस्तनि खे मदद जी करणी हुजे त असां सां तावन कनि। मेहड़ रोड खां इहा मस्जिद जो कमु हली रहियो आहे, अध में रहिजी वियो आहे काफ़ी। हाफ़िज़ कुलसन इन मस्जिद खे संभालींदो आहे। तमामु मदद जी ज़रूरत आहे। ख़ुदा जे ख़ातिर अलाह जो ई घर आहे, हिन में तव्हां मदद कंदो त अलाह साईं बि राज़ी रहंदो ऐं रब साईं तव्हां सभिनी खे आबाद रखंदो। हीअ मदरसे जो बुनियादु आहे जिथे साईं जन जा तालिब वग़ैरह रहंदा ऐं साईं जन इन कॉलोनी में क़ुर पाक बि ॿारनि खे पढ़ाईंदा। हीअ मस्जिद जो विरांडो आहे जिते नमाज़ वमाज़ थींदी। ये मस्जिद जो अंगण आहे ऐं हीअ वज़ू करण वारी जॻह आहे मस्जिद जी। नलको बि लॻल आहे। बसि तव्हां दोस्तनि जी मदद जी ज़रूरत आहे। ख़ुदा जे ख़ातिर मदद कयो। जीअं ये मेन रोड बाईपास रोड मंठा चिंजणी होटल आहे, मशहूरु आहे माशाअल्लाह होटल। उनजे साम्हूं कॉलोनी आहे माशाअल्लाह कॉलोनी। तव्हां ॾिसी सघो था साम्हूं काज़ी पेट्रोल पंप बि आहे। तमामु बहितरीनु मस्जिद ठहंदी, सिर्फ़ु तव्हांजे तावन जी ज़रूरत आहे।